ऊंचो आहे असांजो शान, सिंधियुनि जो आ वीर जवान। ऊंचो आहे असांजो शान, सिंधियुनि जो आ वीर जवान। सारी दुनिया ॾिए थी मान, हेमू कालाणी आहे महान। अमर रहे हेमू कालाणी, अमर रहे हेमू कालाणी, अमर रहे। सन असांजो सपूत सिंधी सपूत हेमू कालाणी शताब्दी वर्ष मल्हाईंदासीं त उनजो हिकु नाटक। ही मुंहिंजो वतन मुंहिंजो वतन मुंहिंजो वतन, ही मुंहिंजो वतन मुंहिंजो वतन मुंहिंजो वतन। मिसरीअ खां मिठेड़ो माखीअ खां मिठेड़ो, कुर्बान तंहिं वतन त करियां पंहिंजो तन बदन। ही मुंहिंजो वतन मुंहिंजो वतन मुंहिंजो वतन, ही मुंहिंजो वतन मुंहिंजो वतन मुंहिंजो वतन। पुट छा ॻाल्हि आहे? अॼु ॾाढो ख़ुशि पियो लही ऐं तूं हीउ छा करे रहियो आहीं? चाचा ही ॾिसो, ही सभु मुंहिंजा खटियल इनाम आहिनि, सो अॼु साफ़ करे रखां पियो। शाबाश पुट, होनहार रांदीगर त तूं पहिरें नंबर जो आहीं। ॾिसो केॾियुनि रांदियुनि में मूं इनाम खटिया हुआ, कंहिंमें पहिरियों नंबर त कंहिंमें ॿियो। पुट हेमू, इहो सभु त मां ॼाणां थो, पर रुगो एतिरो काफ़ी नाहे। तोखे पंहिंजे वतन जी आज़ादीअ लाइ कमु करिणो आहे। मूंखे पंहिंजे वतन सां प्यार आहे, मां बि पंहिंजे प्यारे वतन लाइ कुझु करणु थो चाहियां। त बसि जे तुंहिंजे अंदरि इहो जज़्बो आहे त तूं अॼु खां ई स्वराज जे कम में लॻी वञ। मां पंहिंजे वतन लाइ जी जान लॻाए छॾींदुसि, पंहिंजे वतन ते का बि आच अचणु न ॾींदुसि, पंहिंजो सभु कुझु घोरे छॾींदुसि। पुट तूं जहिड़े होनहार सिपाहीअ जी हिन वतन खे ख़ासि ज़रूरत आहे। पंहिंजे प्यारे वतन लाइ मां कुझु करे सघां त मां पाण खे ख़ुशकिस्मत सम्झंदुसि। ही ॾिस आज़ादीअ जा परवाना, हिननि खिलंदे खिलंदे स्वराज लाइ फांसी क़बूल कई। वाह! नेताजी सुभाष चंद्र बोस जंहिं जय हिंद जो नारो ॾिनो, ऐं ही ॾिस चंद्रशेखर आज़ाद जेको स्वराज जी लड़ाईअ में अंग्रेज़नि जी गोलियुनि सां शहीद थियो। तोखे स्वराज जी लड़ाईअ लाइ तयारु थियणो पवंदो, जीअं सिंधी जातीअ जो कंधु फ़ख़्र सां मथे थिए। चाचा मां तयारु आहियां। तोखे प्रभुअ जी फौलादी जिस्म ऐं शक्ति आज़ादीअ जी लड़ाईअ लाइ ॾिनी आहे, जंहिंमें कॾहिं बि पेर पुठिते न कजांइ। असांजो वतन आख़िर केसिताईं इन्हनि अंग्रेज़नि जा ज़ुल्म सहंदो? मां बि स्वतंत्रता संग्राम सां जुड़ंदुसि, भले सिर्फ़ु दड़ खां अलॻि थी वञे, पर मुंहिंजा कदम अॻिते ई वधंदा। शाबाश! असांजे वतन जो आईंदो तो जहिड़नि जाबाज़ सिपाहियुनि जे हथ में आहे। तव्हां नौजवाननि खे गॾिजी हिननि फ़िरंगियुनि खां देश खे आज़ादु कराइणो आहे। पुट ख़ुशि रहीं, आबाद रहीं, इहो यादि रखिजो त देश खे आज़ादु कराइणो आहे। अरे हेमू, तो हेॾी सुठी वाच पाती आहे, तो हीअ वाच किथां वरिती? अरे शोभा, हीअ अनमोल वाच मूं वरिती कोन्हे, मूंखे इनाम में मिली आहे, साइकिल रेस में। इहा साइकिल रेस मूं बि ॾिठी हुई। इहा रेस सखर जे वॾे पहाड़ ते थी हुई ऐं अकेलो हेमू ई पहाड़ जे ऊचाईअ ते साइकिल हलाए पहुतो हो ऐं उस्ताद कालाणीअ हेमूअ खे इहा वाच इनाम में ॾिनी हुई। बाक़ी इनामनि जी त मूंखे ख़बर आहे, पर ही इनाम तोखे कहिड़ी रांदि में मिलियो आहे? ही इनाम मुंहिंजी टीम खे रसा खेच रांदि में मिलियो हो। रसा खेच रांदि मूंखे सभिनी रांदियुनि खां प्रिय आहे, छाकाणि त हिन रांदि में मां अकेलो न हूंदो आहियां, मुंहिंजा साथी बि मूंसां मुंहिंजी ताक़त बणिजंदा आहिनि। हेमू, तूं बैडमिंटन में बि त हिकु भेरो चैंपियन थियो हैं, उन में तोखे कहिड़ो इनाम मिलियो हो?
बैडमिंटन में मूंखे हीअ शील्ड मिली हुई। हाँ यार, इहा रांदि त मूं बि ॾिठी हुई। तुंहिंजे साम्हूं रांदि करण वारे अंग्रेज खे तो पसीना ई छॾाए छॾिया हुआ। भगत सिंह, राजगुरु ऐं सुखदेव हिननि टिनिनि शहीदनि जी तस्वीरूं बि हिननि इनामनि सां गॾु तुंहिंजे कमरे जी शान आहिनि, शान। हिननि शहीदनि जूं तस्वीरूं मुंहिंजे कमरे जी रुगो शान न आहिनि, पर जान बि आहिनि, छाकाणि त ही रोज़ मुरकंदे मूंखे स्वराज जी लड़ाईअ लाइ प्रेरणा ॾींदा आहिनि ऐं शहीद थियण लाइ अॻिते कदम वधाइण लाइ शक्ति बि ॾींदा आहिनि। तुंहिंजो ही इरादो नेक आहे। मां बि वतन जे आज़ादीअ लाइ हमेशह तुंहिंजो साथी आहियां। हा दोस्तो, हिननि अंग्रेजनि खे असांजे मुल्क मां धिके कढण लाइ पाण चारई दोस्त हिकु आहियूं। हा हा, हिकु आहियूं। नंढे हूंदे गॾिजी पाण हिकु रांदि कंदा हुआसीं, यादि अथव? हा, यादि आहे। फांसी रांदि कंदा हुआसीं। इहा रांदि अॼु वरी कंदासीं। न बाबा न, मूंखे त फांसीअ खां डपु लॻंदो आहे। अरे फांसीअ खां डपु छाजो? अरे फांसीअ में आहे छा? हिकु झटको, पोइ 2 मिंटनि में पुराणो जिस्म छॾे वरी नए जिस्म में कुर्बान थियण लाइ जन्म वठणो, जीअं पुराणा कपिड़ा लाइ नवां पाइण। छा शहीद थियण खां पोइ हिकदमि नओं जनम मिलंदो आहे? हा दोस्तो, तॾहिं त आज़ादीअ जा परवाना मुरकंदे आज़ादीअ जी शमा खे गले लॻाईंदा आहिनि। दोस्तो, तव्हां ॿुधो न आहे, खिलंदे खिलंदे केतिरा आज़ादीअ लाइ फांसीअ ते चढ़िया ऐं केतिरा कुर्बान थियण लाइ तयार बीठा आहिनि। पाण खे बि उन लाइन में बीहणो आहे। छा तव्हीं तयार आहियो? हा, असीं बिल्कुलु तयार आहियूं। असीं अंग्रेजनि खे बजाइण लाइ खेनि एॾो परेशान कंदासीं जो खेनि नानी यादि अची वेंदी। असां तयार आहियूं हीअ रांदि करण लाइ। शोभा, तूं मैजिस्ट्रेट जी कुर्सी ते वेह ऐं मूंखे फांसीअ ते चढ़ाइण जो हुकुम ॾिजांइ। हा, ठीकु आहे। राजपाल, तूं जलाद बणिजी हिते बीह ऐं जज जे हुकुम सां मूंखे फांसीअ ते चढ़ाइजांइ। ठीकु आहे हेमू। लोकू, तूं अदालत जो पटेवालो थी। ठीकु आहे, जो हुकुम। ठीकु आहे, त कयूं रांदि शुरू। आज़ादी घुरण वारो हेमू, अपराधी हाज़िर थिए। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। अंग्रेजो हिंदुस्तान छॾियो, अंग्रेजो हिंदुस्तान छॾियो। आज़ादी घुरण वारा अपराधी, इहा नारेबाज़ी बंदि कर। जलाद, हिनखे फांसीअ ते चाढ़। जो हुकुम सरकार, हींअर ई फांसीअ ते थो चाढ़ियां। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। अंग्रेजो हिंदुस्तान छॾियो, अंग्रेजो हिंदुस्तान छॾियो। अरे जलाद, तो हिनखे फांसी ॾिनी त वरी वापसि ही पैदा कीअं थी वियो? अरे साईं, ही ॿियो नंबर हेमू आहे। ठीकु आहे, जल्दी चाढ़ हिनखे फांसीअ ते। मरी वरी जन्म वठंदुसि हिन वीर माता जे गोद में वरी ईंदुसि। ओहो, मुंहिंजो त मथो फिरी रहियो आहे। ही हेॾा हेमू किथां पिया अचनि? अरे साईं, ॿाहिरि हज़ारे हेमू बीठा आहिनि। माय लॉर्ड, हज़ारे हेमू कतार में बीठा आहिनि।
तव्हां फांसी जो हुकुम ॾींदे ॾींदे ऐं जलाद फांसी ॾींदे मरी वेंदा, पर हेमू की न कुटंदा। मां मुंझी पियो आहियां, तव्हां ई ॿुधायो त मां हाणे छा कयां। साईं माफ़ कजो, मां हिनखे फांसीअ ते चाढ़े थकिजी पियो आहियां, इन करे नौकरीअ तां इस्तीफ़ा थो ॾियां। हेॾनि खे फांसीअ ते चाढ़ण खां अॻु त मां ई मरी वेंदुसि, तंहिंखां इस्तीफ़ा ॾेई भॼी छो न वञा। अरे भॼ। स्वामी छंडो फड़के फड़ 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 धड़कन छाती धड़के धड़ धड़ फड़ 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 स्वामी छंडो फड़के फड़ फड़ धड़कन छाती धड़के धड़ धड़। दोस्तों, हिन रांदि खे हक़ीक़ी रूप ॾियण जो वक़्तु अची वियो आहे। हे धरती माता, आसीस कर त आज़ादी ख़ातिर मां जान कुर्बान करे तुंहिंजो कर्ज लाहियां। ऐ वतन हमको तेरी कसम, तेरी राहों में जहाँ तक लुटा जाएंगे। भूल क्या चीज है तेरे कदमों पे हम भेंट अपने सरों की चढ़ा जाएंगे। ऐ वतन हमको तेरी कसम, तेरी राहों में जहाँ तक लुटा जाएंगे। ऐ वतन पुट हेमू, हाणे तुंहिंजी पढ़ाई पूरी थी चुकी आहे। अॻिते छा वीचार आहे? धंधो कंदे या नौकरी? अम्मा, आज़ादी जी लड़ाईअ मूंखे कम ते लॻाए छॾियो आहे। चाचा सिंध में बापूअ जे स्वराज सेना जी शाखा खोली आहे। मां अॻो ते वेंदो आहियां। तूं अञा नंढो आहीं। आज़ादीअ जी लड़ाई त वॾा लड़ी रहिया आहिनि। अम्मा, भारत माता लाइ छा नंढो छा वॾो, मां बि भगत सिंह वांगुरु पंहिंजे प्राणनि जी आहुति ॾियण थो चाहियां, पंहिंजे देश लाइ कुझु करण थो चाहियां। अम्मा न पुट न, अंग्रेज़ ज़ालिम आहिनि, बेरहम आहिनि। अम्मा, अंग्रेज डिॼना आहिनि, डिॼना। उहे रुॻो डपु था फैलाइण चाहिनि। अहिंसक आंदोलन खे बंदि करण लाइ हू सत्याग्रही ऐं आंदोलनकारियुनि मथां लठियूं ऐं गोलियूं था हलाइनि, जीअं उहे डिॼी आंदोलन में हिसो न वठनि। जलियांवाला बाग में केतिरनि मासूम ॿारनि, ॿुढनि, औरतुनि ऐं मर्दनि खे बिना के गुनाह जे गोलियुनि सां मारे छॾियो, रुॻो डपु ऐं दहशत फैलाइण लाइ। हू सम्झनि था त असां डिॼी वेंदासीं। न, हरगिज़ न। असां हुननि जो मुक़ाबिलो कंदासीं। उन लाइ गांधी जी ऐं नेहरू वेठा आहिनि, पाण ई अंग्रेज़नि खे धिके कढंदा। पर अम्मा, रुॻो अहिंसा सां असीं आज़ादी हासिल न करे सघंदासीं। अंग्रेजनि खे हिन देश मां धिके कढण लाइ असांखे भगत सिंह, सुखदेव ऐं राजगुरुअ वांगुरु अंग्रेजनि में डपु पैदा करणो पवंदो। डपु। पुट, अंग्रेज़नि जी फौज हेॾी वॾी आहे, डिॼी कीअं भॼंदी? भॼंदी, ज़रूर भॼंदी। शहीदनि जी कुर्बानी जुवाननि अंदरि कुर्बान थियण जो जज़्बो भरींदी ऐं आज़ादीअ लाइ मरण मारण लाइ तयारु थींदा। भारत माता जे चरणनि मां गुलामीअ जी जंजीर तोड़े अंग्रेजनि खे हिन पवित्र देश मां कढी ॿाहिरि फिटो कंदुसि। अम्मा, पर गांधी जी हिंसा जे ख़िलाफ़ आहिनि, उहे कीअं नौजवाननि खे साथ ॾींदा? नेताजी सुभाष चंद्र बोस हिकु अलॻि आज़ाद हिंद फौज ठाही आहे। हू चवे थो, तव्हां मूंखे खून ॾियो त मां तव्हांखे आज़ादी ॾींदुसि। नेताजी त देश खां ॿाहिरि वेठो फौज ठाहे, उन में त घणो वक़्तु लॻी वेंदो। तेसि ताईं असां नौजवाननि खे पंहिंजी कुर्बानी ॾेई खेनि महसूसु कराइबो त देश जी आज़ादीअ लाइ हिते मरण मारणनि वारनि जी कमी कोन्हे। कुर्बान थियण लाइ केतिरा ई भगत सिंह तयारु वेठा आहिनि। अंग्रेजो, हितां भॼो या मरण लाइ तयारु रहो। तोखे सम्झाइण मुंहिंजो वस न आहे। तुंहिंजो चाचो घर आयल आहे, उहो ई तोखे सम्झाए सघंदो।
ख़बर मिले? ख़बर? कहिड़ी ख़बर? ही पढ़। गांधीजीअ जी अंग्रेज सरकार खे ललकार, धमकी, क्विट इंडिया, ब्रिटिशर्स क्विट इंडिया, भारत मां निकिरी वञो। वाह 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 वाह। अंग्रेजनि खे धिके कढण लाइ गांधीजीअ जी भारतवासियुनि खे सलाह, डू और डाई, करो या मरो, करो या मरो। अंग्रेज सरकार गांधीजीअ ऐं ॿियनि देश प्रेमियुनि खे जेल में कैद करे रखियो आहे। अरे हू अंग्रेज सम्झनि था त हू देश प्रेमियुनि खे कैद करे हुनजो मुंहुं बंदि करे सघंदा। अरे हिते हिकु वेंदो त ॿियो ईंदो। भारत माता जी थञ कॾहिं सुखड़ी न आहे। शाबाश। असांजी स्वराज सेना खे आदेश ॾिनो वियो आहे त करो या मरो। मतिलब त सेना खे देश मथां कुर्बान थियण जो वक़्तु अची वियो आहे। चाचा, मां अंजाम थो करियां त मां कुझु कंदुसि बि ऐं मरंदुसि बि। ज़ालिम लॻिया कॾहिं सिर न झुकाईंदुसि। हुकुम कयो, छा करिणो आहे? करो या मरो आंदोलन रोकण लाइ अंग्रेज़नि सॼी सिंध में मार्शल लॉ लागू कयो आहे, जीअं त माण्हू पाण में न गॾजनि ऐं इहो आंदोलन असफल थी वञे। तव्हां चिंता न कयो, असां इहो आंदोलन ज़रूरु सफल बणाईंदासीं। हेमू, हिकु ॿी बुरी ख़बर बि आहे। कहिड़ी बुरी ख़बर आहे? ब्रिटिश सरकार गोला बारूद ऐं फ़ौजनि सां भरियल रेलगाॾी स्वतंत्रता सेनानियुनि खे मारण लाइ क्विटा ॾांहुं मोकिली आहे। कल राति जो 12 बजे इहा गाॾी सखर खां थींदी अॻिते वधंदी। जे वीर सिर ते कफन ॿधी जान ॾियण लाइ तयारु वेठा आहिनि, तिन खे बंदूकूं छा कंदियूं? स्वतंत्रता संग्रामियुनि खे मारींदा तॾहिं फ़ौजी ट्रेन उते पुॼंदी। मतिलब? मां ऐं मुंहिंजा साथी रेल जा पटा खोले ट्रेन केरा छॾींदासीं। ॾिसां थो कीअं ही फ़ौजी कोइटिया में असांजे देश प्रेमियुनि खे था मारीनि। ठीकु आहे, पर इहो कमु सावधानीअ सां कजो। चइनी पासे पहिरेदार बीठल आहिनि। तव्हां चिंता न करियो, असीं पटा खोले चुपचाप निकिरी वेंदासीं। रेलगाॾी ज़रूरु किरंदी ऐं बारूद में बाहि बि लॻंदी। चाचा ॾिसजो, ही अंग्रेज सड़ी रख थी वेंदा, रख। हाणे तूं दोस्तनि खे घुराए तयारी कर। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। दोस्तों, जंहिं वक़्त जो इंतज़ारु हो उहो वक़्तु अॼु अची वियो आहे। आज़ादीअ जे ख़ातिर जान कुर्बान करण जो वक़्तु। हुकुम कर हेमू, असां तयार आहियूं। छा करिणो आहे? बारूदनि ऐं हथियारनि सां भरियल गाॾी राति जो सखर खां निकिरंदी। रेल जूं पटरियूं खोले ट्रेन जे किरण जो तमाशो ॾिसणो आहे। ट्रेन किरण सां बारूद में बाहि लॻी वेंदी ऐं अंग्रेज ट्रेन में ई सरी रख थी वेंदा, रख। पोइ सिंध में मार्शल लॉ सफल ऐं पंहिंजो करो या मरो आंदोलन सफल। पर हिकु तकलीफ़ आहे, पहिरेदारनि जो सख़्तु पहिरो हूंदो। असांखे ध्यान सां पंहिंजो कमु करणो पवंदो। जे पकड़जी वियासीं त अंग्रेज हंटर हणी असांजी चमड़ी लाइ छॾींदा। कूड़ो मुक़दमो ठाहे फांसीअ ते चाढ़े छॾींदा, फांसीअ ते। ऊंधो लटकाए डंडा हणंदा। दोस्तो, पाणीअ खां अॻु कपिड़ा न लाहियो। असांखे डिॼणो न आहे। अंग्रेज सरकार खे डिॼाए हिन देश मां ॿाहिरि कढी फिटो करणो आहे। यादि कयो भगत सिंह ऐं संदसि साथियुनि खे। उन्हनि जे वक़्तु रोज़ हज़ारे माण्हू गॾु थींदा हुआ ऐं आज़ादीअ जा नारा हणंदा हुआ। सच थो चई हेमू, अंग्रेज आंदोलन खां एॾो न डिॼा हुआ जेॾो भगत सिंह जी टोलीअ खे आज़ाद कराइण लाइ कयल प्रदर्शन सबबु डिॼी विया हुआ। अंग्रेजनि खे डपु हो भगत सिंह टोलीअ जहिड़ियूं ॿियूं टोलियूं न पैदा थियनि, ऐं उहे टोलियूं पैदा थी चुकियूं आहिनि। मां डिॼण वारो न आहियां, पर तव्हांखे पंहिंजो फ़ैसिलो पाण ई करिणो आहे। जे पहिरेदार अची था वञनि त तव्हां सभिनी खे छूट आहे। जंहिंखे भॼणो हुजे भॼी थो सघे ऐं जंहिंखे बीहणो हुजे सो बीह थो सघे। हेमू, तूं छा कंदे? मां मरी वेंदुसि पर भॼंदुसि न। पर यार तूं सम्झी छो नथो? अंग्रेजनि जूं यातनाऊं। मुंहिंजी यातनाउनि मां हिन देश जे नौजवाननि खे ख़बर पवंदी त अंग्रेज केतिरा डिॼल आहिनि। दोस्तो, हिकु वाइदो कयो, असां मां को बि पकड़िजे त यातनाउनि खां मौत ताईं सभु तकलीफ़ूं सहंदो
पर पंहिंजे साथियुनि जा नाला न ॿुधाईंदो। असां वाइदो था कयूं। ठीकु आहे साथियों, राति जो गॾिजूं था। इंकलाब जिंदाबाद, भारत माता जी जय। इंकलाब जिंदाबाद, भारत माता जी जय। जिनके सिरकीअ जी सधन बोला, भारत माता जी जय। जिनके सिरकीअ जी सधन बोला, से सिर गई सरहा थिया। भारत माता जी जय। 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 लोको तू पटे जे हुन पासे वञ, मां राजपाल हिन पासे पाने ऐं पकड़ सां फिश प्लेट था खोलियूं। शोभा तू चारों तरफ नजर रख, किथे रेलवे पुलिस त कान थी अचे। इंकलाब जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद। जवानो 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 वधो, करम जो ही आहे ज़मानो वधो। जवानो 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 वधो, करम जो ही आहे ज़मानो वधो। अरे संभालो, बचो बचो, पुलिस पुलिस, जुदा जुदा तरफंदा बचो, मुझे चिंता न करो। सिपाहियों वठी हलो मूंखे जेल में। छा मां पंहिंजे साथियुनि जा नाला ॿुधायां त तव्हां मूंखे छॾे ॾींदा? अरे खंड था खाओ, खंड। मां देशभक्त आहियां, तव्हां वांगुरु देशद्रोही न। अरे मुंहिंजा साथी हुआ ही पानो ऐं पकड़। मां भागन वारो आहियां जो अॼु मूंखे फांसीअ ते लटकायो वेंदो। ही अंग्रेज सूलीअ ते चढ़ाइण खां सवाइ ॿियो करे बि छा था सघनि? चवनि था त साथियुनि जा नाला ॿुधाए। छो ॿुधायां? न ॿुधाईंदुसि। सवे सूर सटियूं ॾिनो, फटकायूं, उबतो लटकायूं, बर्फ़ ते सुम्हायूं, पर मूंखे मारे कोन सघिया। मूं वीर भारत माता जी थञ पीती आहे, थञ। हिन पवित्र देश जे पवित्र मिटीअ में पलियो आहियां। अरे अजब में अची विया जॾहिं ॾिठऊं त अॼु मुंहिंजो वज़न 7 पाउंड ख़ुशीअ में वधी वियो आहे। ए फिरंगियो, यादि रखिजो, मां मरण वारो न आहियां। मरी वरी जनम वठंदुसि, हिन वीर माता जे गोद में वरी ईंदुसि। अव्हां खे बुछड़ो करे, अव्हां जे नापाक इरादनि खे नष्ट करे अव्हां खे भारत मां कढणो जो अथमि। मुंहिंजे हिक हिक खून जे फुरे मां हेमू पैदा थींदो, हेमू। ऊंचो आहे असांजो शान, सिंधियुनि जो आहे वीर जवान। ऊंचो आहे असांजो शान, सिंधियुनि जो आहे वीर जवान। सारी दुनिया ॾेठी मां, हेमू कलाणी आहे महान। अमर रहे, अमर रहे, हेमू कलाणी अमर रहे, अमर रहे, अमर रहे, हेमू कलाणी अमर रहे। सचपच जंहिं दिलि सां इहो नाटक ॾिठो ऐं अंदरां इमोशनल न थियो त सम्झो उन नाटक न ॾिठो। मां घणनि खे ॾिठो इमोशनल थींदे, अॼु अखियुनि मां आंसू वहंदे वहंदे रोकिया आहिनि। हेड़ी बलिदानी वीर सपूतनि असांजे ॾिनी आहे।